इलेक्शन कमीशन सिंध जी मकानी चूंडनि में कामयाब उम्मीदवारनि जी हलफ़ बरदारी जी तारीख़ जो ऐलान करे छॾियो। इलेक्शन कमीशन ऑफ सिंध जो चवणु आहे त 22 मई ते यूसिन जा चेयरमैन, वाइस चेयरमैन ऐं वार्ड मेंबर हलफ़ खणंदा, जंहिंखां पोइ केएमसी जो ऐवान मुकमल कयो वेंदो। इलेक्शन कमीशन ऑफ सिंध जो चवणु आहे त कराची खे कॉस्मोपॉलिटन कॉर्पोरेशन जो दर्जो ॾिनो वियो आहे ऐं कराची जे ऐवान में चूंडियल मेंबरनि जो कुल तइदाद 246 आहे। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान जो चवणु आहे त कराची में पीपल्स पार्टी, जमात इस्लामी ऐं पीटीआई वॾियूं पार्टियूं बणिजी साम्हूं आयूं आहिनि। उन खां अलावा इलेक्शन कमीशन सिंध में मकानी निज़ाम जे ईंदड़ मरहलनि जो शेड्यूल बि जारी करे छॾियो आहे। शेड्यूल मूजिबि टाउन चेयरमैन, वाइस चेयरमैन लाइ नामज़दगी काग़ज़ 22 खां 24 मई ताईं गॾु कया वेंदा ऐं 25 खां 26 मई ताईं नामज़दगी काग़ज़नि जी छंड-छाण कई वेंदी। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त 3 खां 4 जून ताईं टाउन काउंसिल, सिटी काउंसिल जो क़याम मुकमल कयो वेंदो ऐं 10 जून ते चूंडियल मकानी नुमाइंदा हलफ़ खणंदा।